सब खां पहिरीं त तव्हां असांखे इहो ॿुधायो त कैंसर आहे छा, कहिड़ियूं अलामतियूं आहिनि? जी अच्छा ॾिसो न, हाणे हिकु त कैंसर हिकिड़ो ॾाढो डरावनो लफ़्ज़ु आहे। आम माण्हू डिॼी वेंदो आहे त बाबा जेको आहे कैंसर थी वई, फैमिली जेका असां साइकोलॉजिकल इफेक्ट जे अंदरि अची वेंदी आहे। त हाणे कैंसर जेको आहे त बेसिकली असांजो जेको जिस्म आहे, बॉडी आहे, उहा मुख़्तलिफ़ सेलनि जी ठहियलु आहे। उन में मिलियन ट्रिलियन जे हिसाब सां सेल आहिनि जेका असांजी बॉडी आहे ख़ूबसूरत ठही आहे उन्हनि सां। पोइ उन्हनि में जेकॾहिं को बि डिफेक्ट अची थो वञे त उन जे अंदरि जेको आहे उहो सेल ख़राबु थो थी वञे। जॾहिं उहो सेल ख़राबु थिए थो त सेल सां जुड़ियल आहे, उहो पड़ोसी सेल खे ख़राबु करे थो, वरी ॿिए सेल खे, टे थे, चोथे खे। पोइ उहो उन में मुख़्तलिफ़ उन जूं स्टेज थियनि थियूं, उहे आख़िर में वञी करे उहा कैंसर में कन्वर्ट थी वञे थी। पोइ उहो हिकिड़े ज़ख़्म जी सूरत में, जेकॾहिं उहो स्किन ते आहे त उहो ज़ख़्म बि थी सघे थो। उहो किथे जेकॾहिं जिस्म जे अंदरि आहे त ॻोड़ीअ जी सूरत में बि थी सघे थो। जेकॾहिं उहो उनखे पोइ असां पंहिंजी ज़बानुनि में के किथे को उनखे सूजन चवंदो आहे, को चवंदो आहे त जेको आहे जेको आहे सो ईअं ई जेको आहे सो आम ॻोड़ी निकिती आहे, उन ते जेको आहे क़रीबी डॉक्टरनि खे वठी वञी करे ॾेखारींदा आहिनि। पोइ उन्हनि में कुझु ॻोड़ियूं जेके हूंदियूं आहिनि उहे कैंसर जूं हूंदियूं आहिनि, जेके ख़तरनाक हूंदियूं आहिनि। कुझु जेके हूंदियूं आहिनि उहे बेनाइन हूंदियूं आहिनि, उन मीन्स उन्हनि जी का ईअं चर्बीअ जूं ॻोड़ियूं थींदियूं आहिनि बॉडीअ में। पोइ उहा पर उनजी जेका तजवीज़ जेका आहे, पर इहे न आहे त उहा मरीज़ पाण करे उहो क़रीबी कंहिं डॉक्टर खे या कंहिं सुठी अस्पताल में वञी करे ॾेखारे सघे थो। हाणे जॾहिं इहे शयूं थियनि थियूं त उहा शइ कैंसर जी। हाणे कैंसर जेको आहे सो बॉडीअ में स्किन जी थी सघे थी, ठीकु आहे। असांजी वॾी में वॾो पार्ट जेको बॉडी जो आहे उहो स्किन आहे, उनजो थी सघे थो। उनखां पोइ जेकॾहिं असां मथे खां पेरनि ताईं शुरू कयूं त अखि जो थी सघे थो, ब्रेन जो थी सघे थो, कन जो थी सघे थो, नक जो थी सघे थो, वात जो थी सघे थो, जेको ऐं गले जो थी सघे थो। जेको सभ खां वधीक असांजे पाकिस्तान में ऐं मोस्टली इन कराची शहर जे अंदरि उहो आहे मुंहं जो कैंसर, जेको तक़रीबन अगरि जेकॾहिं मां चवां त 70% असांजे जेको माण्हू आहिनि उन्हनि खे मुंहं जो कैंसर आहे, जेको जंहिंखे सभ खां वधीक आहे स्क्वेमस सेल कार्सिनोमा। इहा हिकिड़ी कैंसर जी टाइप आहे, उहा आहे। उनखां पोइ जेको आहे सो ओरल कैविटी आहे, हे जेको असांजे जिते लिप मार्क कयो वेंदो आहे न, जेके वल्यूमस बॉर्डर सां कंदा आहियूं, त इन खां वठी वेंदे थ्रोट ताईं टोटल जेका आहे असां वटि इहो एपिथेलियल लाइन थींदी आहे, उहा हिकु सेल जी। उन खे जेकॾहिं का बि ख़राबी थींदी आहे त उन में इहो स्क्वेमस सेल कार्सिनोमा थींदो आहे, त उनजी उहा ख़राबी करे थींदो आहे ऐं पूरा सेम टाइप इहा ई थींदी आहे सभु खां वधीक। वरी जेकॾहिं हेठि ईंदासीं त खाधे जी नली आहे, ईसोफेगस आहे, ईसोफेगस जो कैंसर थिए थो। वरी अञा हेठि ईंदासीं त मादो आहे, मादे में वरी जेको आहे सो उनजो कैंसर थिए थो, स्टमक। वरी जेकॾहिं हेठि ईंदासीं त हितां खां हेठि ताईं सॼो कोलोन पियो आहे, आंड्रो पियो आहे जी, आंड्रो। उन आंड्रो तक़रीबन जेकॾहिं मां हिन में चवां त हिकु कमरे जी साइज़ बि नंढी थींदी। जेकॾहिं आंड्रे खे खोटे कटिजे त ईअं खणी वञिजे तक़रीबन मुंहिंजे 30 मीटरनि ते हलियो वेंदो, जेको हेतिरो असांजे पेट में पियो आहे बिल्कुलु। ऐं उहो हिकिड़ी अलाह सां लेयर रखी आहे, उन लेयर में ईअं फिट पियो आहे अंदरि त उहो ॿाहिरि नथो अचे, ठीकु आहे न। त इन जा बि वरी ॿ थींदा आहिनि, हिकिड़ो नंढो आंड्रो थींदो आहे, हिकिड़ो वरी वॾो आंड्रो थींदो आहे। वरी उनखां पोइ हेठो जेका असां पैखाने जी जेका जॻह थिए थी, त इहा मथां खां हेठि ते जेको आहे। वरी असां हिते मथे विसारे चकासीं त औरत आहे त ब्रेस्ट कैंसर थिए थो, ऐं जेकॾहिं मर्द आहे त लंग कैंसर उन में कॉमन आहे। इवन अल्दो फीमेल के जे अंदरि बि जेको आहे सो लंग कैंसर तमामु घणो आहे, ईअं नथा चवंदो असां न आहे, पर मर्द जे अंदरि जेको आहे स्मोकिंग वग़ैरह जेको आहे सभु असांजी जेका सोसाइटी में फीमेल बि त करे थी कनि थियूं, पर जेको आहे सो असांजी जेका सोसाइटी में मर्द डोमिनेंट आहे, त उनजे करे जेको आहे सो उहो वधीक स्मोकिंग जे करे थिए थो।